यकीनन ईमान जी निशानी आहे। मां अल्लाह ताला खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां असांजे ईमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे इमामुल अंबिया साईं जन जे नक्शे कदम ते सही नमूने सां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां कुझु वक़्त खां वठी दोस्त ॿुधो था, ॾुख थींदो आहे। असांजो अल्लाह हिकु, असांजो मोहम्मद करीम हिकु, असांजो क़ुर पाक हिकु, असांजो काबो हिकु, असांजो ॾाढियूं रसूलुल्लाह जी सुन्नत, असांजा पटका इमामुल अंबिया साईं जन जी सुन्नत। ख़बर न आहे त पोइ इख़्तिलाफ़ एॾो शिदत छो थो करे जो मुंहुं नथो वणे। मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ को तयारु न आहे त हे देवबंदीअ जी मस्जिद आहे, हीअ बरेलवीअ जी मस्जिद आहे, इहो आहे छा? पर मां सम्झां थो अल्लाह ताला पंहिंजो फज़ल फरमाए। इंशाअल्लाह इहा सभु तव्हां असांजी कोताही आहे जो असां क़ुर पाक खां परे थिया आहियूं। क़ुर पाक पाण नथा पढ़ूं पोइ हालत इहा थी, जॾहिं न पढ़ंदासीं त हालत इहा थी। ॻाल्हि सम्झ में अचे थी मूंखे? तंहिंजे करे सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा, विढ़णु जुड़णु भली ॻाल्हि कोन्हे। क़ुर पाक पढ़ो, ॿियो न त हिकिड़ो रुकू ॾियारी पढ़ियो, उनजो तर्जुमो पढ़ो। इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हां असांखे गुमराह न कंदो। इख़्तिलाफ़ छा ते आहे? ॻाल्हाए थो माण्हू अॻे बंदि कई, थी सघे थो उहो बाबा निमाज़ में हुजे, थी सघे थो उहो बाथरूम में हुजे, न बंदि करणु वरी हणु वरी हणु। इहा ॻाल्हि बि अथव सम्झ जी। ईअं न त हिन में पंहिंजो मोह न, इहा बि पुछंदा कयो त कहिड़े वक़्तु कजे कहिड़े वक़्तु न कजे। माना इहे सभई शयूं असांखे ॾस ॾियणु थियो त हर हिकु शइ जो पंहिंजो पंहिंजो मक़ाम आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? हर हिकु शइ जो पंहिंजो मक़ाम आहे। अलाह दुआ थो कयां त छा इन मक़ामनि जे सम्झण जी बि तव्हांखे असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखे कंहिं दोस्त शायदि कल्ह का हिकिड़ी मोबाइल में क्लिप ॿुधाई, उहा ॻाल्हि कोन्हे, तव्हांजे इलाइक़े जो को आलिम सुवारो आहे, नालो छा अथसि, मौलाना मुफ़्ती साहिब जो फर्ज़ आहे हक़ु नबी, घणो करे हुनजे लाइ चयूं। उन दोस्तनि पंहिंजनि खे झलियो आहे त ॿार रबीउल अव्वल में इहे नचणो ऐं इहे जुलूस कढणु, हिन में टपा ठेंग ॾियणु, हिननि खां थोरो पासो कयो। मां ॾाढो ख़ुशि थियुमि। अलाह कंदो हुरिया हुरिया भला जाइलनि माण्हुनि खे इहे ई सम्झंदा, जेसिताईं असां दलीलनि जूं ॻाल्हियूं कयूं, पंहिंजी जवाब पंहिंजी जी ॻाल्हि कयूं। मां हिन खां अॻु में बि हिकिड़ी मुफ़्ती साहिब जी बि मूंखे क्लिप ॿुधी, मां ॾाढो उन ते बि ख़ुशि थियुमि। उन हज़रत बि शीअनि जे लाइ घणो कुझु ॻाल्हायो। शीअनि जे लाइ चई त मुहर्रम मात सां इन्हनि वटि बुराई बि, माना कंहिं अटकल सां कंहिं कपिड़े वपिड़े सां उन बुज़ुर्ग जा इहे कोन आहे। मूंखे ॾाढी ॻाल्हि वणी, सच इहो आहे। देवबंदी ऐं बरेलवियत जो त इख़्तिलाफ़ ठहे ई कोन, बिल्कुलु नथो ठहे। मां अॻे महिल हिकिड़े दोस्तनि मूंखे थोरो ॻाल्हायो, उहो बरेलवी ख़्याल जा हुया, उहो झटको माहौल, मां चवां हिननि सां ॿियो छा ॻाल्हायां। पोइ मां हुननि खे चयुमि त वाह हिननि जे किताब लिखियो आहे, बरेलियुनि जे किताब, मां हुन में ॻाल्हायो। उन लिखियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 रकातुनि वारी नमाज़ पढ़ाई पे, साईं जन 2 रकातुनि ते सलाम वरायो। अब 4 रकातुनि ते 4 वारी नमाज़ हुजे त सलाम कॾहिं वराइजे? हा, 4 ते। पर ख़ुदि इमामुल अंबिया साईं जन सफ़र में बि न हज़र में हुया। मां इहो ॻाल्हायुमि उन मौक़े ते, मां चयो हिननि दोस्तनि बरेलवी हज़रात जे किताब में लिखियल आहे ॻाल्हि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 रकातूं नमाज़ पढ़ाई, पर पढ़ाइण 4 रकातूं हुयूं, पर साईं जन 2 रकातुनि ते सलाम वरायो। सलाम वरायो त साहबी सुवारा सभु ख़ामोश थी विया, कंहिं बि ॻाल्हाइण जी ज़रूरत न कई त शायदि को अहकाम मटियो आहे या कीअं। नेठि हिकिड़े साहबी सुवारे, छो त उस्ताद खां पुछणु, उहे चवंदा आहिनि सिंधीअ में न पुछण न मुंझणा, उस्ताद खां ई पुछणु इहो हक़ु रखिजे थो। पर इन सूरत में न त मां उस्ताद सां बहस कयां त उस्ताद खे मुंझायां न, सम्झण जे लाइ जे हिसाब क़ुर पाक में बि आहे। जॾहिं क़ुर पाक में आहे त साहबी सुवारनि खे का ॻाल्हि थोरी सम्झण में ॿुधण में दिक़त थींदी हुई त पोइ अर्ज़ु कंदा त साईं राइना या रसूल अल्लाह, अल्लाह जे रसूल सां रिआयत कर। माना इहो ॿीहर वाक़ियो ॿुधायो इमामुल अंबिया बयानु कंदा। पोइ इन्हनि मां वरी कुझु हुननि हमराहनि थोरो ग़लति नज़रियो रखी करे पोइ राइना राइना पिया चवनि। अल्लाह ताला त ॼाणे पियो, अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो त या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो, नबीअ खे राइना जो लफ़्ज़ न चओ, वक़ूल उन्ज़ुरना चओ त अल्लाह जा रसूल असांजी नज़र कर, माना ॿीहर बयानु कर। ईअं साहबी सुवारा सभु नमाज़ में ख़ामोश थी विया। हिकिड़े साहबी सुवारे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, नमाज़ घटिजी, थोरो तवजो कजो, तवजो,
मां हे इमाम अंबिया साईं जी साहबा जी ॻाल्हि थो ॿुधायां। साहिब सवार अर्ज़ु कयो त साईं जन छा कयो आहे, 2 रकातुनि ते सलाम भरायूं, पढ़ायूं घणियूं 4 रकातूं, साईं जन 2 ते सभु साहिबी ख़ामोश। हिकिड़े अर्ज़ु कयो साहिबी सवार त या रसूल अल्लाह, निमाज़ घटिजी वई आहे या तव्हां विसारी आहे? रसूलुल्लाह खे थो चए साहिबी त साईं निमाज़ घटिजी वई आहे या तव्हां विसारी आहे? साईं जन फरमायो त थोरो ॿुधियो, साईं जन फरमायो त न घटी आहे न विसारी आहे। निमाज़ घटी बि न जो 2 रकातूं थियूं हुजनि, विसरी बि न आहे। छो तोखे कहिड़ो मुगालतो थियो आहे? उन अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह तव्हां 2 रकातूं पढ़ायूं। साईं जन 2 साहिबनि खे निहारियो त ज़ुल्यदैन छा थो चए। 2 साहिबनि अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह वाक़ई तव्हां 2 रकातूं पढ़ायूं। साईं जन उथी पिया, वरी 2 रकातूं ॿियूं पढ़ायूं। मां बयानु कयुमि त बाबा मतो हिननि जे किताब लिखियो आहे, उहो जेको साम्हूं मुंहिंजे उन जो असांजे किताब में किथे आहे, कहिड़ो किताब आहे? मतिलबु बुखारी शरीफ़। बुखारी शरीफ़ असांजी आहे, असांजी आहे, तुंहिंजी बि आहे असांजी बि आहे। तुंहिंजो किताब बुखारी न आहे, आहे तुंहिंजो किताब आहे। असांजा किताब सभई साॻिया, हा न? बुखारी बि देवबंदियुनि जी बि त बिरेलनि जी बि, हा न? मुस्लिम देवबंदियुनि जी बि बिरेलनि जी बि, मिशकात देवबंदियुनि जी बिरेलनि जी, फिक़ह जा किताब सभु सभु, हिदायत जेके कंठ जेके चओ सभई देवबंदियुनि जा बि साॻा, बिरेलनि जा बि साॻा। इख़्तिलाफ़ छा जो आहे? ख़ुदा अल्लाह जे वास्ते थोरो इनखे नज़र कयो। कंदव तव्हांजो फ़ाइदो आहे, न कंदव पोइ ट्रपा ठेंग हलनि था। मां अॻे भेरे बि चयुमि त अॼुकल्ह इहे हिननि ते मोबाइलनि ते वठि सॼो ट्रपा ठेंग पाण ॾिसो था रबीलो वल में। मां सम्झा मां अॻे भेरे दोस्त हिकिड़ो चयुमि स्टेज ते वेठो हिकिड़ो कुराड़ो हो। मां चयो चाचा कुराड़ा गॾु त हिकिड़ी सची ॻाल्हि ॿुधाए, ॾिठे मारे। मां चयो तुंहिंजी वॾी उमिरि आहे, तुंहिंजी उमिरि में मोड़ में शादियूं थींदियूं, पोइ उते जेके माण्हू शादियुनि में रागनि जे लाइ के मायूं घुराईंदा हा, घुराईंदा मतिलबु अॼु त महिरबानी करे ॿुधाए त हुननि खे छा चवंदा हुआ तॾहिं? त कुराड़ी ॾिसी करे चयो हुननि खे कंजरियूं चवंदा हुआ। मां चयो कंजरियूं? हा कंजरियूं। हाणे जेको मोड़ में कंजरियुनि जो हूंदो मसइलो, अॼु तव्हां कंजरी नथा चई सघो, अॼु हुनखे चवंदो फनकार। हे मुहज़ब लफ़्ज़ अचो फनकार। अचो साईं अचो साईं। मां जो अकेलो हां साईं, सॼो अब्दुल जब्बार वेठी आहे। चई वठां मां हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी अल्लाह ताला संदर उमिरि इज़त में बरकत फरमाए। असांजे सिंध जी ॿी अज़ीम हस्ती वाहिद इस्लाम हज़रत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी, अल्लाह ताला हिननि जो उमिरि में इज़त में बरकत फरमाए। इन्हनि मर्दनि जे करे सच पुछो, ईअं चइबो आहे त ॻोठनि जा ॻोठ मुवैद थींदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अॼु उहे 2 हस्तियूं तव्हां असांजे आॾो आहिनि। इंशाअल्लाह उहो मां कुझु घणो ॻाल्हायां पर हाणे ठहियो थो पियो, हा न? मां थोरो एतिरो अर्ज़ु कयुमि, मां बिरेलवी हज़रात खे चवां थो अल्लाह जे वास्ते तव्हांखे बुरो नथो लॻे जो ॾाढ़ी में पटको मां रोड ते नचो? केॾी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। रसूलुल्लाह जो ख़ुशीअ जो तरीक़ो त इहो कोन्हे। मतिलबु वधीक पाण सोचो, वधीक सोचो। कुझु जेके कुझु मुहज़ब नमूने में आहिनि उन्हनि तव्हांखे झलियो बि आहे। जे मूंखे दोस्तनि ॿुधायो नालो छा था खणो? तव्हांजे लाइ कुझु हलो उन जी मां किल्प बुज़ुर्ग जी ॿुधी त उन पंहिंजनि खे झलियो आहे त रबी अव्वल जे उन में इहे न कयो। हाणे उहो सचो आहे, अलाए तव्हांजा ट्रपनि वारा सचा जेके संतरा बदियूं ॾाढनि सां। मां हुन कुराड़े खे चयुमि त उन्हनि खे कंजरियूं चवंदा। छो? चई उहे नचंदियूं। महाराज जेकॾहिं औरत नचे त थिए कंजरी, हा, ऐं छोरो नचे त चयोसि नाचूं, ऐं जो मौलवी नचे त बुज़ुर्ग, मौलवी नचे त माई नचे त कंजरी, छोरो नचे त नाचूं, ऐं मौलवी पटके सां ॾाढ़ीअ सां नचे त बुज़ुर्ग। थोरो ख़ुदा सोचो, पाण ते रहम कयो। उम्मत मुस्लिमा ते माण्हू न खिलायो, ग़ैर तव्हांजे मथां खिलंदा। देवबंदी तव्हांजा खामखा ईअं कोन्हनि के। देवबंदीअ त जो की 2 हिकिड़ा शहरनि जिन सां निस्बत आहे। हिकिड़ो शहर हिंदुस्तान में बिरेलवी आहे, उन में जेको बुज़ुर्ग तव्हांजो पैदा थियो अहमद रज़ा ख़ान बिरेलवी, जेके उन जे कॾ लॻा उन्हनि खे बिरेलवी था चओ। हिंदुस्तान में हिकिड़े शहर जो नालो देवबंद आहे, उते वॾो मदरसो आहे जेको उन्हनि बुज़ुर्गनि तालीम ॾिनी, उन्हनि संजनि जी निस्बत जुड़ी, उन्हनि खे देवबंदी था चवनि। आहियूं त कल में पढ़ंदड़ मुस्लमान आहिनि। वधि में वधि एतिरो मसइलो त 2 शहर आहिनि उन्हनि सां ईअं, पर ख़ुदा थोरो सम्झो। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सम्झ अता फरमाए।
बहरहाल मां शुरूआत कयां थो हूअं त मूंखे घणो कुझु वरी मौसम बि ॾिसो था इंतज़ाम थियल आहे होॾे मस्जिद ॾे छड़ो अलाह न करे कुझु बात थी पवंदी त छड़ो ओस ताईं सुरी हलणो आहे उहो कमु बि आहे मथां ईअं चवंदा हुजो त कोन्हे उहो बि आहे हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सभई सलात सुहारी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। उस्ताद साईं मौलाना नसीर अहमद साहब हुकुम फरमायो त कल रात जेको तव्हां हुते असांखे शेर ॿुधायो तक़दीर जा मालिक ख़ुदा तक़दीर खे बदिलाए तूं बस रब खे अर्ज़ था कयूं